सिजु रोज थो भेरे पारो सिजु साथियों कमल दिया अम्मा मत तो फ्री उल्टी थी अची संभाल दिए पाण के संभाल छो थी पाण के वेठी करे कमल कमल दिया ओ कमल कमल मासी छा थियो मासी अलाए केड़ी गाल खणी किरिया कमल दादना ऐं धाणो जे ॻाल्हियुनि ते सोचो हूंदा अदी मूंखे भी इएं थो लगे वारो कर मासी डॉक्टर के घुराए मां के चवा केर वने डॉक्टर ने मुजी कुंज जड़ी कमल दिया संभाल भेण कादर कार साजा तू वञ मता डॉक्टर सतार क्लिनिक ते हुजे अदी अदी मुजी कमल जी पार ते ख्याल कजोस मासी वञ वारो कर कमल कमल अम्मा अम्मा जीजी मुझे सा कमल कमल दिया कमल कमल उठी होश में अच उठी कमल नूरी लगे तो त न मन ये न चो खुदा खैर कर दो कमल कमल जाई तो चई जुड़ियल जाई तो चवाए गोहर इनी जा लाश पुलिस लावारस तोर खणाए वया ही छा थियो वया शिकार लाए पान शिकार थी विया सोच रोई रांचो तो मोकली सोढल लाए मर्दाना हुआ जुड़ियल मुखे लगे थो त कह पांजी दुश्मनी में मारजी विया हन इहो भी थी सके थो त बिरादरी जे झेड़े में को यो सटे वयो होजे ने इहो भी मुमकिन है यार मालिकी त करी न लावारस दफन थी विंदा उका वनी दफन थियन वारसी कया मां त वठजी वञा ना बन चंगा यसुल कजई न वाह जो चंगा ही कई थई बिनी सा कैसा पई चंगाई जी गाल हले जुड़ल सरदार जुड़ियल जी खबर थव हणदो आ फटाका जेके फाटन ई न बुधाया सरदार के बुधा भला केड़ो फर्क थो पवे मुंह मोकलिया न मारजी याद मां छा कया खबर आ के लेटाया जेका सोच रहे हैं रांझी जी गाल कई हुई हाँ सरदार समझा थो तो बहराम जी बिरादरी बुल चुटे वई बहराम जी बिरादरी बुल चुटियो आ त खैरा असा जी बिरादरी पे बाजा चारे सा झट जी विंदा अज दिए तई त उनन जी सरसी आ किया छा थियो दादन गोर घुमंदो तो होते और तू मोटाए कोन सके आयूं ऐं चौथा तो बिरादरी बाज आ ईसन असां जी बिरादरी बाज हुई शाबाज खान जे हुंदे ऐं हाणे झार ऐं झिरकी जेको तो अचे झिरकी के चुटियूं हलियो तो वञे बंद कर बकवास मिरल परवेज खान जा पर कटल ना हिन आखिरी भेरो बहराम सा वास टुकाणी करण दियो ओए तोतन जो घर बिल्डोस कंदस बिल्कुल बाबल बहराम सट सही तेरी जुकाम मौला जो शान आ होने ॾिसंदे परवेज खान जा असल जोहर वकील हम करो कागज हतबो कागज वरना बेट कशोट नुमा नए खबर अफकना जोशना जमादार कासिम करंट के न छेड़ विचड़ी न तो सब विसरी वेंदो तहां भी वकील तो फालतू दा कलायो तई हो ता दिलन जो बिलो न त ये फाइल देन दिया वडे लोतलाईया त तू समझाए ने साहब ये आतली बेलो अथव जमादार कयूं था बिलो बस न को मुलाकात ते अचे तो उनके चऊं था हिते बाबा किथा आणियो या त छडियो त पो खणी अचूं पाण घोड़ा चालाकी तो करेस छडियो तो भजी वनेस जे भी बासू करोस ना गुड़ा छुटोस ने खबर कना जोशना किसो धर्म न थींदो त किए छुतंदो किए भी दो धरे बस वे ये बट फ्रूट
मूंखे ॾे ही था खाइनि फ्रूट। जवानदार इच्छा है बुढ़ा चेकिंग मरो मतलब त चेकिंग थींदी। मूंखे ॾे फ्रूट मुंहिंजो दोस्त लाइ आयो अबो असां दुश्मन आहियूं। वन 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 वञी रेडियो ते ख़बरूं पढ़ ने ख़बर कना जोशना। मां नंढे सूबेदार सां मिली आयो आहियां। त था थी पियो वॾे सां मोकल न। हिन सां बि कंदुसि। दासा खींचनो हित करेनुसि लंबू चए में हाणे भरली ॻाल्हि कई न गुड़ा न त करे छॾिया है सिधो ने ख़बर कना जोशना। आहिस्ते ॻाल्हाए परवेज़ खान। घोड़ो न आहियां ईअं तो ॻाल्हाईं ॼण मां तुंहिंजो कमदार हुजां। मालूम आहे मूंखे त तूं सरदार आहीं पर चयुमि न त कमदार कारवाओ मां बि न आहियां। हिन ॻाल्हि खे तूं बि पाणी ॾे न। शहबाज खान बि ईअं हुयो। तूं बि दोस्तीअ जो हथ वधाए हटाए थो छॾीं। असां सरदारनि में छो जहिड़ो हुजे इहा ॻाल्हि घणा दफ़ा दोहराईंदी। ठीकु आहे ॾिसां थो दादन खे। ओके अल्लाह हाफ़िज़। छा ॾिसंदो दादन खे किबला? परवेज़ खान उॾरणु शुरू कयो आहे। हुकुम कयो किबला पर न रहंदसि छो त बगन जी सट बघड़ जो झट। बगन जी बाबल दादन खे वठी आ वञ। मां अची वियो आहियां सरदार। दादन पाणी गिचीअ ताईं अची वियो आहे। सरदार मां तरण ॼाणा थो। सॼी बिरादरीअ खे कीअं तारींदे? साम जे नाले में परायूं औरतूं केसी ताईं रखंदे? जैसी ताईं हिन सिसीअ में साहु आहे ऐं चेतर हुननि जी इज़त ऐं हयातीअ जी को ज़मानत नथो करे ओसी ताईं सरदार ओसी ताईं हुन जो वापसि थियणु नामुमकिन आहे। मां थो ज़मानत खणा? सोचो सरदार मतां किथे पछतायो। छो ऐं छा लाइ पछताईंदो? उन्हनि ते जेकॾहिं आङुर बि आई न त उन जा ज़िम्मेवार तव्हां हूंदो ऐं उन जो हिसाब किताब मां तव्हां खां वठंदुसि। हा तव्हां खां। ठीकु आहे ॾींदुसि हिसाब। त पोइ ठीकु आहे सरदार तव्हां जिरगो कोठायो। सभु सरदार ऐं नेक मर्द वेहो। औरतूं जिरगे में ईंदियूं ऐं पंहिंजो बयान ॾींदियूं त हू कंहिं वटि वञणु थियूं चाहिनि। पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाइण आयो आहीं छा? फ़ैसिलो नाहे सरदार साम जे सलामतीअ जो मुतालबो आहे। दादन पंहिंजी दिलि ते हथु रख भला कॾहिं औरतूं बि जरगे में आयूं। औरतुनि जा फ़ैसिला ओताकुन ऐं जिरगनि में थियनि था बाक़ी बगन जेकॾहिं औरतूं जिरगनि में आयूं त ऐब कहिड़ो आहे? हा हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾे न बि चवां पर औरतुनि जो राज़पो ऐं ॿियो उन्हनि जी सलामतीअ जे लाइ अचणु हुननि जो ज़रूरी आहे। हा सरदार चूंड तोखे करणी आहे। सभिनी सां ॻाल्हाए जेकॾहिं ज़बरदस्ती थी त पोइ दादन मौत आहे। मौत डरणो नाहे नाहे डरणो। साधो तो बहुत गहरा।
सजण तलाश ॾाढो कयो मां पर न मिलियो। मिलंदे ई माटिजी वेंदो ऐं उॾामी वेंदो। केरु न मिलियो सोडल? शफन ॿियो वरी केरु दरवाज़े ते अची धमकी ॾेई वियो आहे। शफन दरवाज़े ते? हा सजण इहो शफन शफन। तूं अकेलो थो ॻोल्हीस? धक औलो धक सवलो। सजण हाँ रिजारी थो सो बि सोठल खे हाँ दिल थी चए त हिकु ई कारतूस तोखे हणा। सोडल भंग पीती थई या अणपीती या नशा थई? सजण सां ईअं थो ॻाल्हाई? सजण तूं ॻाल्हि ई अहिड़ी कई। इहो शफन आहे छा? दर ते अची उल्लू कई उल्लू। तकड़ न कर सोडल। मां कासम ज़फर खे छॾाइण जो बिलो करे आयो आहियां। शाम धारे वेंदुसि खेनि वठण। संगत साथ गॾु करे पोइ शफन सां निबरबो। ॿियो त ज़मानत बि नथी अथई। ज़मानत थी वेंदनि सुबुह जो। ये बाहि जेका मुंहिंजे अंदर में आहे न सजण इहा वेहण कोन थी ॾे। नथी ॾे मूंखे वेहण। हाँ जी चोटीअ ते जर थी जराटे सजण जर थी जराटे। सभु सवलाई थींदी। तूं अच त ॿी संगत खे ॾिसूं ऐं मां कासम वारनि खे वठी थो अचां। पोइ मच्छी मोहनी ॿोलण सां। ठीकु आहे तूं वञ वञी संगत कठी कर। मां घर वञां थो। घरों थी पोइ मोटां थो। जे मूंखे रस्ते ते शफन मिली वियो न मरोड़जी वेंदो। तो त सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत सजण। अरडो आहे अणवोट आहे रब पंहिंजी पनाह में रखेसि। किथे को नुक़सान न पहुचेसि। पुफी दुआ करीस त सदाई सोभ माणे। संदसि अरडाइब त मूंखे बि वणंदी आहे। उठई पुट अरडा चङा। सूमल सोडल में मुंहिंजो साहु आहे। हू मुंहिंजी अखियुनि जी रोशनी आहे। शाल को सो वाब न लॻेसि। कंहिं ॿिए जे रूह ऐं दीद जो दादलो बि हूंदो। समझां थी सूमल। मां जी गणती ऐं उल्को ई वियो। हिकु पासे इहो केस ॿिए पासे मूमल जे माइटनि जो मामरो। अची न वञे आईअ में। हिणी न बोल पुफी। माउ जूं दुआऊं ऐं संदसि खेर ख़्वाहनि जूं दुआऊं ढाल जीअं रहंदियूं ऐं रब संदसि हर वक़्तु वावर कंदो। सोडल जो वार बि विंगो न थींदो पुफी। आमीन। सुमल तो जहिड़ियूं हमदर्द घटि हूंदियूं। पुफी मां हुन जी मर्तबे मिलण सां एॾियूं खोड़ सिंध में सूमल हूंदियूं। मां हिकिड़ी न आहियां। धीअ रब तोखे ॼमार ॾे। शल तुंहिंजी इहा सोच सदाई क़ाइमु रहे। न त वक़्तु अचण ते वेझा बि दूर थी वेंदा आहिनि। पुफी मूं वटि कमी न रहंदी। वक़्त सां को ॿियो बदिलजी वञे त कुझु करे न सघंदसि। शाल सलामत हुजी धीअ। अलाह दूरी वारो ॾींहुं न ॾेखारींदई। अञा ठाह मस थियो है तो उथंदे ही शरारत। मां शरारत थी कयां? यह शरारत ना है त हली संग घुरऊं न। संग घुरण शरारत आ? ठाही तो हने ही घर सुञो लॻो पियो आ। आबाद थे त भलो या शरारत थी कयां? सजो घर सुञ करे हाण आबाद करण थी चाहीं? धाणो सां तो खोसी। धाणो धणकी आ धणकी ना है। धाणो मुखे न कावड़ आई त सोटी खणी रुगो संध कुटींदो साईं। चुरी फुरी न सघंदी। हाँ हाँ खण सोटी हण त ॾिसां। एड़ मुखे हथ कोनन जो संध कुटींदे। धाणो अग में तुझी ज़बान मां निकरंदड़ लफ़्ज़ ये न मिठा हुंदा हुआ ऐं हाणे ज़बान जहिड़ी काती। मुंहिंजी मुखालफ़त कंदो आई तॾहिं त चिड़ वठंदी आ। तूं ग़लति चवंदी आहीं धाणो तॾहिं चिड़ वठंदी आ। इने में चिड़ ऐं जहिड़ो कहिड़ो?
सोराब असांजो हक़ आहे दादन ॾे। हक़ हो ॾिनऊं, हाणे हक़ न आहे। पंहिंजी अॻी ॻाल्हि खां फिरी में तो न चयो त हक़ आहे। तव्हांखे राज़ी करण जे लाइ चयुमि, बाक़ी हक़ न आहे। कोशिश कंदुसि थाणो त संग मिले। थाणो संग वठंदी, हा थाणो धड़किया कने धड़किया जो पान वठंदी। सफर संग जो मयारी आहियूं सामी दादन सां ठा करे छॾी ऐं पुछी बि कोन। यार इन ये सुलेमान जा कम आहिनि जे ज़ोरीअ ठाह कराए। गलत ना है, ठा चङो आ, पर संगत के न सारण न ॿुधाइण सुठो ना है। असां जूं तादियूं विसरी वयूं। माफ़ी घुरंदुसि संगत को खथूरिया। माफ़ी जी ॻाल्हि ना आहे शफ़न, सिर घुरींदड़ संगत के ना आहे विसारबो। बाक़ी मुनाफ़िकीअ सां भरियल दोस्त खां त भींग भली आहे। मां मुनाफ़िक आहियां? तो समझो कोन चरिया, असां हिक ॿिए तां जान कुर्बान करण वारा यार आहियूं। मुनाफ़िक सां मुंहिंजी बि न पवंदी आहे। खथूरिया छा थियो? सोढल मारो कर खथूरिया निकिरी न सघे। ॿियो बि अथसि यार, खणी लख हुजनसि पर अॼु बचे न। सोढल नथो लॻे यार। सोढल जा साथी हूंदा, तूं अच। शफ़न ओच तो पुठियां हली ठोकियऊं त ठको कनि। बिरादरीअ जो जहिड़ो हूअं ई आहे। खथूरिया ही तो जुल्म थियो। ही तो पंहिंजा दोस्त असल में वाइदुन, उहे बि असांजा दोस्त। कोमल जज़्बन जी धरतीअ ते रोज़ थो उभरे कारो सिज। निसार जी किबला मुंशी मेहार न पतो किबला अचण वारो हूंदो। हैदर हैदर सरदार, मां दादन सुञाणा तोखे दर जो आहियां। ॻाल्हि कर। वेहण लाइ कोन चवंदव? मक़सद जे लाइ आया आहियो या वेहण जे लाइ? मां तोखां हिसाब वठण आयो आहियां। लाजो दुरुस्त कर दादन। सरदार, जेको लहजो साम्हूं ईंदो आहे न, मां बि उन ई लहजे में ॻाल्हाईंदो आहियां। खौफ़ सिर्फ़ अल्लाह जो आहे, माण्हूअ जो न। हज़ार इज़तूं तोलाए सरदार, पर सिर्फ़ हिक मिले। कम च तकरीर न कर। त पोइ ॿुध, सरदार काजी खान मुझे मारोट ते बाह में संग चटी विधी। सोढल के संग मिलियो, पर उन मारे छड़ी। उन जी तादियतम चटीअ में संग वयो छुटो, हाण छा जो ववा? माण्हू हो सरदार, ठोर ठगो न हुयो। मारण लाइ कोन मोकली हुई सी। हाणे इहो फ़ैसिलो तूं ॾे। मूंखे? हा, काजी कान जे फ़ैसिले खे मान ॾे सकार कान। कीअं? संदसि फ़ैसिलो हुयो त छोकिरीअ ते तशद्दुद थींदो ऐं न वरी माइटनि खां रोक। पर सोढल तशद्दुद बि कयो, रोक बि कई, कत्ल बि करे छॾियईं। केस दाख़िल करींस? न सरदार न, फ़ैसिलो तूं ॾे या सोढल खां वठी ॾे, न त दादन मौत आ। मौत
नाहे टर्नो बादल परवेज खान रुगो हड़किन में पूरो आ बताओ कुछ करे बि मुश्किल आहे हिन महिल ताईं को बूटो कोन बारियो अथई असांजो नक वढियो पियो आहे ऐं परवेज़ खान पड़बिन में पूरो आहे कुछ वक़्तु सब्र कयो पोइ पंहिंजी सोचो मीरल डिघी जंग में सरदार ई सहारो थींदा आहिनि कमाल थो करीं बादल शहबाज खान जो प्लान वरितो अथसि मता उन में को राज़ हुजे बादल राज़ वारी कहिड़ो आहे मीरल लख जी ॻाल्हि कई आहे हा न बरजुस्ती बि पंहिंजी बिरादरी उन जो सरदार मारियो वियो आहे ऐं औरतूं बि वापसि न आहिनि थियूं ॻाल्हि आहे पोइ मज़ाक आहे मुंहिंजो चवणु वठो हिकु अधु ॾींहुं ॾिसो मीरल पोइ पाण में फ़ैसिलो कयो बादल तो जहिड़ो बुज़दिल न ॿुधमि न ॾिठुमि मीरल तमीज़ सां ॻाल्हाए मां बुज़दिल आहियां ऐं तूं बहादुर मां मरां या बचां सुभाणे ताईं औरतूं तव्हां हिते ॾिसंदव ॾिस न मीरल खे सम्झाईसि खुटीअ खयों अथसि हिनखे मौत खयों आहे खुटी आहे हिन जी ॾिस न सम्झाईसि मुंहिंजे सम्झण सां सम्झंदो कोशिश कर हिन अकेले जी जाइ आहे बिरादरीअ खे मुंहुं जे ॾिसांसि थो न मुड़ियो न त भली ॾिस ॾींहं जा तारा या वरी ॾेखारे अचे ॾींहं जा तारा ॾिसी ईंदो ॾींहं जा तारा ॾेखारण वारी बूटीअ बि यारी सन मामरो वधी वियो आहे छा थियो सोडले घर के पुलिस जो घेराव आहे अम्मा अम्मा कमल कमल दिया अखियों तो खोल कमल कमल असां सां भी नाराजगी छॾियोसि त आराम करे डॉक्टर आराम जी दवा ॾेई वियो आहे मुझे रूह में रहणो आहिनि खदीजा शबाना भेण मुंहिंजी बि साॻी हालत आहे पर हिन लाइ आराम ज़रूरी आहे ओचितो अलाए छा थी वियसि मासी ओचितो नाहे लगातार ज़हनी तकलीफ़ हणी वञी हंधि थी करे असांजी दिलनि तां रेल गुज़री वेंदी आहे त कोई पुछंदो नाहे हूंदो आहे को हथ त ॾियण वारो नाहे हूंदो केरु लेखींदो आहे असांखे ॿुधाए हाँ पर हौसले सां जीअणो पवंदो आहे असां औरतूं न आहियूं जिन सॼी ॼमार ॾिनी ईअं थोरी घणी ॻाल्हि ते हाँ लाइबो आहे हर माण्हू वटि साॻी हिमत न हूंदी आहे अदी बस दुआ करीसि मां आईसि हा मासी कुछ वक्त छॾीस त आराम करे मतां फ़ाइदो पइजी वञेसि मूंखे सम्झ में नथो अचे त कहिड़ी ॻाल्हि घणे ॻाराणे में पइजी वई आहे मूंखे चयो हुई त शफ़ो जो तसवुर ईंदे ई मूंखे रफणी वठी थी वञे मतां उहो ई सबबु हुजे अम्मा अम्मा जी मुझी अम्मा जी अम्मा अम्मा जी मुझी कमल जी कमल कमल ओ कमल 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 इन बदनसीब त सुख ॾिठा ई कोन पंहिंजे खानदाननि मंझां कंहिं बि पंहिंजो न कयो खानदाननि मां हा दादन न तूं तो पंहिंजो करी न ई बाबे वारा मां ॼण इंसान न हुजा घर भाती न हुजा न ई खानदान जो को हिस्सो हुजा ये न सोच मूमल कीअं न सोचा जेकॾहिं चटीअ में वयसि किथां जी बि न रहंदसि न अचणु हूंदो न वञणु कहिड़ी ख़बर हुते मूंसां कहिड़ो असरु थींदो मां वस कंदुसि मूमल त ई न थी पर मामे सोराब खे केरु सम्झाए जो को सरदार बहराम खान जे पोयां लॻो आहे मुंहिंजी वाह कर दादन न त मुंहिंजा हॾा बि रुली वेंदा
मूमल दिया जी बाबा